सलाम नाज़रीन, मां आहियां शेदार कीरियो ऐं तव्हां ॾिसो पिया मोटिवेशन थ्रू स्टोरीज़। कहाणी खां पहिरियां जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां चैनल सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी जे ऑप्शन खे प्रेस करियो जीअं हर नई अचण वारी वीडियो जी तव्हांखे नोटिफिकेशन मिली वञे। हिकु भेरो महात्मा बुद्ध हिकु ॻोठ में पहुतो। उते सदास नाले हिकु ग़रीब मोची रहंदो हो। सदास सुबुह जो निंड मां सुजाॻ थियो त हुन पंहिंजी झूपड़ी जे वेझो हिकु ॾंड में कवल जो गुल टिड़ियल ॾिठो। सदास उहो नज़ारो ॾिसी तमामु घणो अचरज में पइजी वियो, छाकाणि त उहो कवल टिड़ण जो मौसम न हो। सदास सोचियो, जेकॾहिं आउं हीउ गुल बाज़ार खणी वञा त पक सां मूंखे अहिड़ो गिराक मिली वेंदो जेको हिकु रुपए में ख़रीदे वठंदो। हुन गुल छिनियो ऐं इहो सोचींदे बाज़ार ॾांहुं रवानो थियो, जेकॾहिं मूंखे हिकु रुपयो मिली वञे त कहिड़ी न सुराह जी ॻाल्हि आहे। जॾहिं हू रस्ते ते पहुतो, उन ॻोठ जे अमीर तरीन माण्हू जी घोड़ा गाॾी आई पई। हुन गाॾी रोके ऐं सदास खां पुछियो, केतिरे नाणे में विकिणंदे? सदास पंहिंजी मन घुरी रक़म हिकु रुपयो न ॿुधाए सघियो। इन जे बदिरां चवणु लॻो, हीउ बेमुंदाई जो गुल आहे ऐं अव्हां खे जेका मुनासिब क़ीमत लॻे उहा ॾियो। अमीर माण्हू वर्णायो, आउं तोखे हिन जा 500 सोना सिक्का ॾियां थो, उहो कंहिं ॿिए खे न विकिणजांइ। जॾहिं अमीर माण्हू उहा ॻाल्हि करे रहियो हो, इत्तफ़ाक़ सां बादशाह जो सूबे सलार बि मौजूदु हो। हू घोड़ा गाॾी वधाए अॻियां आयो ऐं चवणु लॻो, आउं उहो गुल हिन माण्हू जी ॿुधायल क़ीमत खां 10 भेरा वधीक नाणे सां ख़रीदण लाइ तयारु आहियां। सदास चयो, छा में चिड़ा थी पिया आहियो? अमीर माण्हू गुल एवज़ सोने जा 500 सिक्का ॾियण लाइ तयारु हो। सूबे सलार 5000 सोना सिक्का ॾियण लाइ तयारु हो। अञा उहा ॻाल्हि ॿोल जारी हुई त बादशाह जी गाॾी अची पहुती। बादशाह गुल ॾिसी चयो त आउं सूबे सलार वारी क़ीमत खां 10 भेरा वधीक क़ीमत में गुल ख़रीदण लाइ तयारु आहियां। सदास बेहद हैरान थियो ऐं सोची रहियो हो त उन्हनि माण्हुनि खे छा थी वियो आहे। हू चवणु लॻो, मूंखे गुल जे एवज़ हिकु रुपयो मिलण जी तवक़ा बि न हुई ऐं अव्हां एतिरी वॾी मुल्ह ॾियण लाइ तयारु आहियो। उनजो कहिड़ो कारण आहे? बादशाह जवाबु ॾिनो, तूं नथो ॼाणी महात्मा बुद्ध ॻोठ में अची चुको आहे ऐं असां संदसि आजायां करणु पिया वञूं। हर को अहिड़ो गुल संदसि ख़िदमत में पेश करणु चाहे थो। सदास चयो, जेकॾहिं ईअं आहे त गुल विकिणण जो सवाल ई नथो पैदा थिए। आउं उहो गुल पाण बुद्ध जी ख़िदमत में पेश कंदुसि। बादशाह अहिड़े अमल खां हुनखे रोकींदे चयो, सदास, छा तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे? हेॾो ताईं सदास उहो सोचींदे पिया आयो त शायदि अमीर माण्हू, सूबे सलार ऐं बादशाह जो दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे ऐं हाणे टई चवणु लॻा, सदास चरियो न थी, उन गुल खे विकिणण जो ज़रियो न रुॻो तूं पर तुंहिंजा ईंदड़ नस्ल बि अमीर थी वेंदा। सदास जवाबु ॾिनो, हाणे मुंहिंजी ग़रीबी सदाई लाइ ख़तमु थी चुकी आहे। आउं उहो गुल पंहिंजे हथनि सां बुद्ध खे पेश कंदुसि। सदास ॻोठ जे उन पासे ॾांहुं हलणु शुरू कयो जितां बुद्ध जे अचण जी उमेद हुई। बादशाह, सूबे सलार ऐं अमीर माण्हू सदास खां अॻु उते पहुची विया ऐं उन्हनि महात्मा बुद्ध खे उन हैरान कंदड़ वाक़िए जे बारे में ॿुधायो त हिकु मोची उन इरादे सां हिकु कवल जो गुल वॾी क़ीमत ते विकिणण खां निहकर करे छॾी त हू पाण उहो गुल अव्हां जे क़दमनि में रखणु चाहे थो। कुझु घड़ियुनि में सदास बि उते अची पहुतो ऐं गुल बुद्ध जे पेरनि में अची रखियाईं। महात्मा बुद्ध खेसि पुछियो, अड़े चरिया सदास, तो गुल छो न विकियो? उन सां तूं ऐं तुंहिंजी ईंदड़ नस्ल जी ज़िंदगी सुधरी वञे हा? सदास जवाबु ॾिनो, मुंहिंजा साईं, प्यार जे साम्हूं दौलत जी का बि हैसियत न आहे। रूह खे रुपयनि जे एवज़ नथो विकिणी सघिजे। जेसि ताईं हीउ रुॻो गुल हो त मूं हुनखे विकिणण पियो चाहियो, पर जॾहिं मूंखे अव्हां जे क़दमनि जो ख़्यालु आयो त पोइ उनखे विकिणण जो सवाल ई पैदा नथो थिए। ग़रीब माण्हू बि प्यार करे सघनि था, ग़रीब माण्हू बि एतिराम जे जज़्बे खे सुञाणनि था, ग़रीब माण्हू बि एतमाद करे सघनि था, ग़रीब माण्हू बि रूह जा मालिक आहिनि। महिरबानी करे हीउ गुल क़बूल करियो। उहो ॿुधी महात्मा बुद्ध पंहिंजी पोलिंग सां मुखातिब थींदे चयो, ॼेतोणीकि सदास पढ़ियलु लिखियलु नाहे, तंहिं हूंदे बि खेसि इल्मु वारो सम्झां थो। हू लिखणु पढ़णु कोन थो ॼाणे, पर उन हूंदे बि तइलीम याफ़्ता आहे। हिकु पोलिंग महात्मा बुद्ध खां पुछियो, हक़ीक़ी पढ़ियल लिखियल मां अव्हां जो कहिड़ो मतिलबु आहे? बुद्ध जवाबु ॾिनो, जेको माण्हू ज़िंदगी जे आला क़दरनि खां वाक़ुफ़ु आहे ऐं जेको घटि क़दरनि ते आला क़दरनि खे तरजीह ॾिए थो, हक़ीक़त में उहो ई आगाह आहे। सदास प्यार जे करे दौलत खे लटणी छॾी, मगर छा असां अॼु जे माण्हुनि खे हक़ीक़ी तौर ते आगाह थी सघूं था, जेके प्यार खे दौलत जे करे लत हणी था छॾनि? छा अॼु जे माण्हू खे हक़ीक़ी तौर ते तइलीम याफ़्ता चई सघूं था, जिन जी समूरी तइलीम आला क़दरनि खे नास करे रही आहे ऐं नीच क़दरनि खे बख विझो बीठी आहे? छा असां उन्हनि माण्हुनि खे हक़ीक़ी मायना में सम्झूं चई सघूं था जेके सदाईं नीच शइ खे उत्तम ते तरजीह ॾियनि था, जिस्म जे करे रूह खे खपाइण लाइ तयारु आहिनि, जिन जे साम्हूं दौलत जे मुक़ाबले में आला क़दरनि जी का बि अहमियत न आहे, जिन लाइ रुतबे ऐं ताक़त जी हासिलात ज़िंदगी जो सभ खां वॾो मक़सदु आहे ऐं जिन जी ज़िंदगी में बेमक़सदियत जी अहमियत मक़सद खां वधीक आहे। उमेद आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। कमेंट में पंहिंजी राय खां आगाह कंदा। शुक्रिया।